हज़रत ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद। ख्वाजा बहाउद्दीन नामवर आलिम ऐं नक्शबंदी सिलसिले जो बानी हो। संदसि वालिद जो नालो जलालदीन हो। हुन 4 मुहर्रम 718 हिजरी मुताबिक़ 8 मार्च 1318 ईस्वी ते ईरान जे शहर बुखारा में जनम वरितो। नंढपिण खां ई आम ॿारनि खां मुख़्तलिफ़ हूंदो हो। खेसि बातिनी इल्मु हज़रत अमीर गिलाल खां अता थियो, जंहिं संदसि ज़ाहिरी तरबियत बि कई हुई, जंहिं करे हिन हज़रत अमीर गिलाल पंहिंजो मुर्शिद मञियो। 18 सालनि जी उमिरि में संदसि वालिद साहब खेसि बाबा समासी जी ख़िदमत में मोकिलियो, जंहिं वटां फैज़ हासिल कयाईं। बाबा समासी खां पोइ समरकंद जे बुज़ुर्गनि जी सोबत अख़्तियार कयाईं। उतां पोइ बुखारा आयो। उते रिहाइश अख़्तियार करे शादी कयाईं। रोज़गार लाइ कपिड़ा उणण ऐं उन्हनि ते नक्श ठाहिण जो कमु कंदो हो ऐं पोइ ग़ालीचनि ठाहिण जो कारखानो क़ाइमु कयाईं। ग़ालीचनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नक्श चिटींदो हो। उन निस्बत सां माण्हू खेसि नक्शबंद सॾणु शुरू कयो। हू पंहिंजे मुर्शिद जे चवण ते 7 सालनि ताईं मौलाना आरिफ देवगरी जी सोबत में रहियो, जंहिं बाद 6 सालनि ताईं मशहूर बुज़ुर्ग ख़लील जी सोबत में रहियो, जेको उन वक़्तु मावराउल नहर जो बादशाह मुक़ररु थियो। उहा हुकूमत ख़तमु थियण खां पोइ बुखारा वेझो अनूरतूं नाले ॻोठ में रिहाइश पज़ीर थियो। तरीक़त जी तरबियत खेसि हज़रत अमीर गिलाल खां मिली, पर हज़रत अब्दुल ख़ालिक गुजदवानी खां बि रूहानी फैज़ हासिल कयाईं। परहेज़गार बुज़ुर्ग हूंदो हो। हरात जो वाली शाह मुअज़्ज़ुद्दीन लवाई संदसि मुरीद थियो। हिन बुज़ुर्ग 3 रबीउल अव्वल 791 हिजरी मुताबिक़ 2 मार्च 1389 ईस्वी ते वफ़ात कई। संदसि मज़ार कसर आरिफान में आहे।